दोस्तों लतीफ़ साईं फरमाए थो रोई कंदे को हाणे को होत वरे जेडियूं जेॾो ई कयो साणस सेण सितो डोहे उथिया डोह मता को मुसी करे। हाणे कोह लफ़्ज़ जेका आहे उनजी माना आहे छा। कोह लिखियल आहे पर आहे को छा। वरी मोटी आहे उन माना मोटी। सेण सॼण पंहिंजा। सतोह सितोह माना ज़ुल्म। अथियां डोही लफ़्ज़ आहे कसम अथव। अदा हिन डोह विधो अथसि डोही विधी अथसि कसम विधो अथसि। अथियां डोह दगा वेसा घाती यानी हिन ठगी कई आहे उन कसम डोही कसम कूड़ो आहे। अथियां डोह माना वेसा घाती। त हिते लतीफ़ साईं चए थो रोई छा कंदे बाबा। ससुई सुर हुसैनी बैत पंहिंजो आहे। रोई छा कंदे हाणे को महबूब वापसि वञिणो आहे छा सुवाल थो करो। ए सरतियूं सॼण साणस वॾो ई ज़ुल्म कयो। कसम अथव मतां को मूंसां वेसा घाती करे। हाणे ससुई जे तरफ़ां उन्हनि खे सरतियुनि खे चवे थी ए सरतियूं सॼण साणस ससुई सां वॾो ई ज़ुल्म करे वियो आहे ऐं तव्हांखे कसम आहे मतां को मूंसां वेसा घाती करे मूंसां को ठगी मता करे। जी लतीफ़ लतीफ़।